नासिन गॾियल अरब इमारात में करायल सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट जो फाइनल सखर जी टीम खटे वरितो आहे। गॾियल अरब इमारात में रहंदड़ सिंधियुनि पंहिंजे गरबाते समेत टूर्नामेंट ॾिठो। अव्हांखे ॿुधायूं पिया सिंध क्रिकेट लीग जो पहिरियों एडिशन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। फाइनल में सखर जी टीम लाड़काणे खे शिकस्त ॾेई ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। गॾियल अरब इमारात जी तारीख़ में पहिरियों भेरो शारजाह में सिंधी कम्युनिटी पारां सिंध क्रिकेट लीग जी शुरूआत कई वई। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, लाड़काणे ऐं नवाबशाह जी टीमुनि में फ़क़ति सिंधी रांदीगर जे खेॾण जो शर्त रखियो वियो। टूर्नामेंट में गॾियल इमारात में रहंदड़ सिंधियुनि पंहिंजे कुटुंबनि समेत वॾे अंग में शिरकत कई। टूर्नामेंट जो फाइनल लाड़काणे ऐं सखर जी टीमुनि विच में थियो। लाड़काणे जी टीम पहिरियां खेॾंदे 8 ओवरनि जी पुॼाणी ते 76 स्कोर ठाहियो। सखर जी टीम 3 ओवरनि में गुरबल हदफ़ हासिल करे सिंध क्रिकेट लीग जो पहिरियों टूर्नामेंट पंहिंजे नाले करे वरितो। बैट्समैन शाहिद वगण 118 रन्सुनि सां नुमाया रहियो, जॾहिं त शेर मोहम्मद 6 विकेटूं वरितियूं। सिंध क्रिकेट लीग जे ब्रांड एम्बेसडर अली गुल मला जो चवणु हो त शारजाह जी क्रिकेट जे हवाले सां तारीख़ आहे ऐं ख़ुशी जी उहा ॻाल्हि आहे त सिंध क्रिकेट लीग शारजाह मां शुरू थी ऐं हीउ सिलसिलो कोन रुकबो। सिंध लीग जो जेको फाइनल मैच बि थी वियो माशाल्लाह ख़ैर सां, तमामु ज़बरदस्त रांदि हली, छोकिरनि ॾाढो सुठो खेॾियो ऐं आख़िर में सखर जेको आहे उहो कप खणी वियो ऐं विन करे वियो। ॾाढो ज़बरदस्त खेॾियो आहे, ॾाढो मज़ो आयो। जेके बि माण्हू हिते मौजूदु हुआ, जेके ॾिसण वारा, उन्हनि में मज़ो वरितो ऐं जेके खेॾण वारा मज़ो वठनि पिया ऐं इनशाला उमेद आहे अलाह मां त बल्कि यकीन आहे त इहो हर साल थींदी रहंदी इहा मैच इनशाला। फाइनल जे महिमान ख़ास प्रदीप कुमार चयो त रांदि रहण सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। अॼु हिन मुल्क में सिंध क्रिकेट लीग ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। खटियल टीम जे मालिक जवाद सिद्दीकी तमामु घणी ख़ुशी जो इज़हार कयो ऐं सिंध क्रिकेट लीग जी सॼी टीम खे मुबारकूं ॾिनियूं। डे वन खां वठी करे जेका सपोर्ट मिली सखर स्ट्राइकर्स खे, सभिनी प्यार कंदड़नि खां, फैमिलीज़ खां, दोस्तनि खां, तव्हां सभिनी खां, उहा जेका आहे उहा कॾहिं बि न विसारे सघिबी। पंहिंजा सिंधी ॿाहिरि जेके नौजवान आहिनि ऐं अहिड़ी एक्टिविटी में जेको आहे न हिसो वठनि पिया ऐं अॻिते बि तव्हांखे असां इनकरेज कंदा रहंदासीं। तव्हां अहिड़ी एक्टिविटी कयो त जीअं माना मुआशरे में जेकॾहिं खेल कूद आहे त उन सभु कुझु आहे। उन मौक़े ते हर साल सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट करण जो ऐलान कयो वियो।